जय झूलेलाल दोस्तो। अॼु असां ठाहींदासीं सिंधियुनि जी फेमस मिठाई माज़ून, जेको ॾाढो टेस्टी ठहंदो और गॾोगॾु ताक़त सां भरपूर आहे। स्टेप बाय स्टेप मां तव्हांखे ॿुधाईंदसि त परफेक्ट माज़ून घर में कीअं ठाहिजे। वीडियो एंड ताईं ज़रूरु ॾिसिजो। साॻी रेसिपी हिंदीअ में मां पंहिंजे चैनल हुनर मुस्कान काते बि विधी आहे, जंहिंमें मां सिर्फ़ु हिंदीअ में रेसिपीज़ विझंदी आहियां और हिन चैनल ते मां सिंधीअ में। वीडियो पसंदि अचेव त लाइक ज़रूरु कजो। जय झूलेलाल दोस्तो, मां मुस्कान आहूजा और तव्हांजो स्वागत आहे मुंहिंजे चैनल हुनर मुस्कान का सिंधी ते। इहो उहो चैनल आहे जिन ते तव्हांखे सिंधी रेसिपीज़ मिलंदियूं, उनखां सवाइ सिंधी ट्रेडिशन, सिंधी कल्चर हुजे, असांजी रीति रस्मूं हुजनि, हिकु हिकु वीडियो मां पंहिंजे चैनल ते अपलोड कंदी आहियां। ॾिण वार हुजनि, ॾिण वारनि ते कहिड़ो खाधो ठहंदो आहे, हिकु हिकु मुंहिंजे चैनल ते आहे, त ज़रूरु चेक कजो। अचो त रेसिपी हाणे शुरू था कयूं पिया। त जिन शयुनि जी ज़रूरत पवंदी हिकु हिकु करे मां तव्हांखे सभु ॿुधाईंदी वेंदसि। सभिनी खां पहिरियों मां हिते खयां आहिनि अखरोट, 125 ग्राम आहिनि, याने अधु पाउ। अखरोटनि खां पोइ असां खणंदासीं खाॼा काजू, इहे बि अधु पाउ आहिनि, याने 125 ग्राम्स। गॾु खयां आहिनि पिस्ता ऐं बादामियूं, इहे बि 125 ग्राम। इन खां पोइ खौर 100 ग्राम, इडिबल गम चइबो आहे जंहिंखे। दाणनि जो मगज़ 100 ग्राम, किशमिश 50 ग्राम। किशमिश खां पोइ खणणी आहे खसखस 50 ग्राम, नंढा फोटा याने इलायची 25। उन खां पोइ ॾूंगी याने ड्राई कोकोनट 250 ग्राम्स खणणो आहे, 250 ग्राम। शुआरा या ड्राई खजूर जंहिंखे चइबो आहे 1.5 पाउ मतिलबु 375 ग्राम। फिको माओ 200 ग्राम ऐं गॾु खणणो आहे अटो 100 ग्राम। खंडु 400 ग्राम, कटोरे में अगरि तव्हां मापींदो त हिकु वॾो कटोरो भरियल। और घी 200 ग्राम। जेके शुआरा आहिनि उन्हनि खे असांखे पीसणो आहे, त हिनखे मिक्सी जार में असां पीसे वठंदासीं, बिल्कुलु पाउडर फॉर्म में करणो आहे। और जेके ड्राई फ्रूट्स आहिनि काजू बादाम अखरोट और पिस्ता, इन्हनि खे असां नंढो नंढो कटे वठंदासीं। ॾिसो हिते मां सभु ड्राई फ्रूट जेको आहे कटे रखियो आहे। इन खां पोइ जेके पिस्ता आहिनि और बादामियूं, हिकु हिकु चमचो असां हिकु प्लेट में इहो कढी रखंदासीं। पोइ गार्निशिंग लाइ यूज़ कंदासीं, यानी डेकोरेट करण लाइ। ड्राई फ्रूट कटे रखियो आहे, शुआरा बि पीसजी विया आहिनि। ॾिसो बिल्कुलु चूरो ठहियलु आहे। हाणे खणंदासीं असां हिकु वॾो बासण, गेंडी या थाल। इन में हिकु हिकु करे सभु सामान विझंदासीं। पहिरियों पीसियल शुआरा, उन खां पोइ ड्राई फ्रूट्स विझंदासीं, जेके असां ड्राई फ्रूट कटे रखिया आहिनि। अखरोट जेके अधु पाउ आहिनि, खाॼा इहे बि अधु पाउ आहिनि, याने 125 ग्राम। बादामियूं, पिस्ता विझंदासीं। इन खां पोइ विझंदासीं किशमिश। किशमिश जी क्वांटिटी 50 ग्राम ख़ाली खणणी आहे। इन खां पोइ विझंदासीं खसखस। किशमिश खां पोइ विझंदासीं असां हिन में खसखस, इहा बि 50 ग्राम आहे। ॾूंगी याने सुको नारियल और गॾु खणंदासीं फोटा। इन्हनि ॿिन्ही खे असांखे पीसणो आहे।
ॾिसो मां ॾूंघीअ खे पीसे रखियो आहे। इहो बि असां ड्राई फ्रूट सां गॾु मिक्स करे छॾींदासीं। हाणे खणंदासीं असां खौर, जंहिंखे असां एडिबल गम चवंदा आहियूं। इनखे असांखे करिणो आहे फ्राए। खौर खे हमेशह सचे गिह में फ्राए कबो आहे, त थोरो सचो गिहु खणंदासीं, जेका असां क्वांटिटी कढी रखी आहे 200 ग्राम। त गिह खे गरम कंदासीं चङी तरह। उनखां पोइ इन में विझणी आहे खौर ऐं इनखे तरींदासीं असां। जीअं साबूदाणा तरिबा आहिनि त उहे फुंडिजी वेंदा आहिनि, उन वांगुरु इहा खौर बि जेका आहे फुंडिजी वेंदी आहे। सॼो हिकु महिल न विझी करे 2 दफ़ा अदद करे विझी करे असां इनखे फ्राए कंदासीं। बाहि खे मां हिते सिम रखियो आहे, न त इहे ॿाहिरां त ब्राउन थी वेंदी पर अंदरि कची रहिजी वेंदी। चङी तरह कुक थिए इन जे लाइ बाहि खे बिल्कुलु सिम ते रखी असां इनखे फ्राए कंदासीं। ॾिसो इहा खौर जेका आहे तरिजी वई आहे। इनखे असां हिकु बाउल में कढी रखंदासीं। हाणे अहिड़े नमूने सॼी खौर खे तरियो आहे मां। इन खौर खे असांखे पीसणो आहे, त मिक्सी जार में असां इनखे पीसींदासीं। और ॾेखारियां मां, ॾिसो इनखे जेॾी महिल असां तरींदासीं न त कीअं फ्लफ़ी आहे, मतिलबु अंदरि कची न हूंदी, बिल्कुलु चूरो थी वेंदी। इनखे पीसे सन्हो कंदासीं सफ़ा। और इनखे बि असां ड्राई फ्रूट सां गॾु मिक्स करे छॾींदासीं। इन्हनि सभिनी शयुनि खे असांखे करिणो आहे हाणे मिक्स। त इनखे चङी तरह पहिरियों मिक्स करे वठंदासीं, जीअं इवनली इहो मिक्स थी वञे। इहो मिक्स थी वियो आहे। हाणे वापसि खणंदासीं असां सिपरी या वॾो कव बासण, उन में विझंदासीं गिहु, सचो गिहु जेको असां बाक़ी बचाए रखियोसीं उहो विझंदासीं। गिह खे चङी तरह गरम कंदासीं और इन में विझणो आहे असांखे अटो। अटे खे भुञणो आहे, त 100 ग्राम मां हिते अटो खयो आहे। जीअं असां मुठिया ठाहींदा आहियूं यानी लॾूं ठाहींदा आहियूं त उन में कीअं अटे खे भुञंदा आहियूं, त उन वांगुरु असां हिते अटे खे भुञंदासीं। और इन जो कलर ॾिसण जे लाइ बि कलर बराबरि भुंजो आहे कि न भुंजो आहे, उन जे लाइ मां तव्हांखे ट्रिक ॿुधाईंदसि। और इन में असांखे विझणो आहे माओ। त माओ रेडी करे रखिणो आहे, फिको माओ विझणो आहे 200 ग्राम। ॾिसो हाणे अटो भुंजी वियो आहे लॻभॻि, त इनखे चेक कंदासीं असां। उन जे लाइ असां इस्तेमालु कंदासीं पटाटे जो। पटाटे जे कलर सां असां कलर चेक कंदासीं। इहो अञा हल्को भुञणो पवंदो, छाकाणि थोरो लाइट आहे। सो इहो लॻभॻि थी वियो आहे। हाणे हिन में विझंदासीं असां माओ, 200 ग्राम फिको माओ। उनखे चङी तरह मिक्स कंदासीं। जेके बि ॻोड़ा हूंदा उहे असां भोरींदासीं इनखे, जीअं इवनली हिकु मिक्सचर ठही वञे। बाहि खे बिल्कुलु सिम रखिणो आहे। ॾिसो हे लॻभॻि मिक्स थी वियो आहे चङी तरह। इनखे वापसि असां हिकु दफ़ो पटाटे सां चेक कंदासीं। माओ विझण खां पोइ हे पटाटे जी खल खां थोरो डार्क हूंदो, मतिलबु असांजो हिते अटो चङी तरह भुंजी वियो आहे। जेको असां ड्राई फ्रूट मिक्स करे रखियो होसीं उहो सॼो ड्राई फ्रूट असां हिन में विझंदासीं। हिते मां गैस बंदि रखी आहे, त इनखे चङी तरह मिक्स कंदासीं। जीअं इहो इवनली मिक्स थी वञे, इनखे असां पासीरो करे रखंदासीं। हाणे इन खां पोइ ठाहिणी आहे असांखे चाशनी। त हिकु बासण खणंदासीं, उन में विझंदासीं असां 200 ml पाणी यानी हिकु कोप। और गॾु विझणी आहे हिन में खंडु, हिकु वॾो कटोरो भरियल, जेका आहे 400 ग्राम।
इनखे मिक्स कंदासीं जीअं खंडु जेका आहे रिझे। इनखे टकाइणो आहे। जीअं जीअं टकाईंदासीं खंडु रिझंदी वेंदी और खंड में कुझु कचिरो हुजे या छा त उनजे लाइ असां खीर जो इस्तेमालु कंदासीं। खीर विझंदासीं, इनखे टकाइणो आहे, गज मथे ईंदी। जंहिंमें अगरि कचिरो हूंदो त उहो असां कढी वठंदासीं। और हिकु तार जी असांखे चाशनी ठाहिणी आहे, इन खां वधीक न। 5 खां 7 मिंट लॻंदा हिकु तार जी चाशनी ठहण जे लाइ। जंहिं सिपरी में असां ड्राई फ्रूट और अटो मिक्स करे रखियोसीं, इहा गरम गरम चाशनी जेका आहे इन जे मथां विझणो आहे। बाहि खे मां हिते बिल्कुलु सिम रखियो आहे। इनखे चङी तरह मिक्स कंदासीं और लॻभॻि 5 खां 7 मिंट इनखे असां भुञंदासीं। ध्यानु रहे जेॾी महिल चाशनी ठाहिजे थी त उहा असांखे बराबरि ठाहिणी आहे। हिकु तार जी चाशनी ठाहींदासीं। चाशनी अगरि वधीक पकी हूंदी त माज़ून जेको आहे काफ़ी कड़क ठहंदो आहे। और असां हिते जेॾी महिल भुञूं था ओॾी महिल बि 5 खां 7 मिंट भुञणो आहे और बाहि खे सिम रखी करे तेज़ बाहि ते भुञंदासीं त उन में बि माज़ून जेको आहे कड़क ठहंदो। लॻभॻि 7 मिंट हिते मां इनखे भुञियो आहे। इहो बराबरि हाणे तयारु थी वियो आहे। इनखे असां विझंदासीं हाणे थाल में या थालीअ में। उनखे असां पहिरियों गिहु हणी वठंदासीं। उन खां पोइ सॼो इहो मिक्सचर जेको आहे इन ते विझी इनखे सेट करिणो आहे। इनखे गिलास सां या कटोरीअ सां असां लसो करे वठंदासीं और चङी तरह प्रेस करिणो आहे जीअं चकी जेका आहे कटण महिल टुटे न। त इन जे करे गिलासड़ी सां या कटोरीअ सां इनखे चङी तरह प्रेस कंदासीं। मथां विझंदासीं पिस्ता और बादामियूं जेके असां अलॻि सां कढी रखियूं हुयूं। थोरो सो वरी प्रेस कंदासीं जीअं इहे बि इन ते चिपकनि। इनखे असां अधु कलाकु रखंदासीं सेट थियण जे लाइ। अञा माज़ून बचियो आहे थोरो मूं वटि, त इहो मां थालीअ में सेट करे रही आहियां। त जेका क्वांटिटी मां ॿुधाई आहे उन मां लॻभॻि 2 खां 2.5 किलो माज़ून ठहंदो आहे। इनखे अधु कलाकु रखण खां पोइ इन ते असां निशान कंदासीं। इनखे डायमंड शेप या स्क्वायर शेप में असांखे कटणो आहे। त हाणे सिर्फ़ु कटींदासीं न, अधु कलाक खां पोइ ख़ाली निशान लॻाइणा आहिनि। उन खां पोइ इनखे असांखे ढके करे रखिणो आहे। जीअं मां ॿुधायोमांव, तव्हां चाहियो त इन में चौरस टिकियूं बि ठाहे सघंदा आहियो या डायमंड शेप। त हिते मां डायमंड शेप ठाहे रही आहियां। थाली ते बि इन तरह निशान लॻाए इनखे असां ढके रखंदासीं। रए जो या नेट वारे कपिड़े जो इस्तेमालु कंदासीं। 3-4 कलाक इनखे ढके रखिणो आहे। पंखो न इस्तेमालु करिणो आहे। ईअं ई इनखे थधो थियणु ॾींदासीं जीअं इहो चङी तरह सेट थी वञे। और उन मां पोइ असां इन मां चकियूं कढंदासीं। इहो असांजो माज़ून तयारु थी वियो आहे। ड्राई फ्रूट सां खौर सां भरियल, जेको ॾाढो टेस्टी त आहे, गॾोगॾु ताक़त वारो बि आहे। ॾिसो चकियूं बि केॾियूं बराबरि निकितियूं आहिनि। मां तव्हांखे हिकिड़ो पीस तोड़े ॾेखारियां थी पई। ॾिसो अंदरां बि केॾो सॉफ्ट आहे। सिर्फ़ु ध्यानु रखिणो आहे जेॾी महिल असां ठाहियूं था त चाशनी बराबरि ठाहिणी आहे। और इहे पीसिस जेके आहिनि असां एयर टाइट कंटेनर में बंदि करे काफ़ी ॾींहंनि लाइ रखी सघंदा आहियूं। त हिकु दफ़ो ज़रूरु ठाहियो और मूंखे कमेंट सेक्शन में ज़रूरु ॿुधाइजो त तव्हांखे मुंहिंजो वीडियो कीअं लॻो। इहो असांजो सिंधी माज़ून तयारु आहे। अगरि तव्हांखे मुंहिंजे चैनल ते रेसिपी या वीडियो पसंदि आयो हुजे त उनखे ज़रूरु लाइक कजो, शेयर कजो और सब्सक्राइब कजो। और मुंहिंजी नई ईंदड़ वीडियोस खे ॾिसण जे लाइ बेल आइकॉन ज़रूरु क्लिक कजो। मूंखे इंस्टाग्राम और फेसबुक ते बि ज़रूरु फॉलो कजो। और मुंहिंजे सफ़र में मुंहिंजो साथ ॾियण लाइ धन्यवाद। जय झूलेलाल।